नाज़रीन, हैदराबाद में तालीम खाते में भर्ती थियल 1 खां 5 ग्रेड जे मुलाज़िमनि जूं पघारूं न मिलण ख़िलाफ़ शहरियुनि प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा मेरहान टीवी जे रिपोर्टर सलीम मल्हा खां। जी सलीम, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तालीम खाते में भर्ती थियल ग्रेड 1 खां ग्रेड 5 जा जेके मुलाज़िमन उन्हनि पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब ते एहतिजाज कयो आहे। न सिर्फ़ एहतिजाज कयो आहे बल्कि हू पंहिंजे ॿारनि खे बि विकिरो करण जे लाइ वठी आया आहिनि ऐं उते प्ले कार्ड खणी पंहिंजे ॿारनि खे विकिरो करण जा होका ॾेई रहिया आहिनि। एहतिजाज में जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि में ॿार बि उन्हनि जा शामिल आहिनि। उहे चवंदा त असां खे स्कूलनि मां बि जेको आहे नेकाली ॾिनी वई आहे, घर में फाका कशी आहे। जॾहिं त जेके मुज़ाहिरीन जेके मुलाज़िमन उन्हनि चवणो आहे त लोअर स्टाफ में भर्ती जेके 600 मुलाज़िम उन्हनि खे 27 महीननि खां जेको आहे पघारूं न ॾिनियूं वयूं आहिनि ऐं जंहिं सबबु हू मजबूर थी पंहिंजे ॿारनि खे विकिरो करे रहिया आहिनि। उन्हनि जो चवणो आहे त पुलिस पार्टी जो जेको रोटी कपिड़ा ऐं मकान जो जेको नारो आहे उन्हनि खे मानी खां बि महरूम करे छॾियो आहे। हिननि जो चवणो आहे त खेनि फौरी तौर ते तनख़्वाहूं अदा कयूं वञनि त जीअं हिननि जे घर में जेके मुश्किलातूं आहिनि उहे ख़तमु थी सघनि। जी सलीम, अव्हां जी महिरबानी।